अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं तव्हांजो मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच। इबरत टीवी जी आलमी कप 2023 जे हवाले सां स्पेशल नशरियात में तव्हांखे भलीकार चवां थो। आलमी कप में अॼु सभ खां वॾो मुक़ाबिलो आहे जंहिंमें ऑस्ट्रेलिया ऐं ॾखण अफ्रीका में दंगल थींदो। जेकॾहिं ऑस्ट्रेलिया ऐं ॾखण अफ्रीका जे दंगल जे हवाले सां असां नज़र विझूं त ऑस्ट्रेलिया जो हिकु मुक़ाबिलो थी चुको आहे, जॾहिं त ॾखण अफ्रीका बि हिकु मैच खेॾी आहे। ऑस्ट्रेलिया जो पहिरियों मुक़ाबिलो थियो भारत सां, जंहिंमें ऑस्ट्रेलियावी बैटिंग लाइन मुकमल तौर ते नाकाम थी ऐं पूरी टीम सिर्फ़ु 199 रन्सनि ते ऑल आउट थी वई। बाद में बॉलिंग पहिरियां जेके 10 ओवर हुआ उनमें सुठी कारकर्दगी ॾेखारी, पर पंहिंजे हदफ़ खे डिफेंड न करे सघिया ऐं भारत 6 विकेटनि तां उन मैच में कामयाबी माणी। जॾहिं त ॿी तरफ़ ॾखण अफ्रीका जी ॻाल्हि कयूं त ॾखण अफ्रीका जो पहिरियों मैच जेको आहे उहो बांग्लादेश सां थियो, जंहिंमें उन वर्ल्ड कप हिस्ट्री जो वॾे में वॾो स्कोर 428 ठाहियो ऐं उनखे डिफेंड करण जी भरपूर कोशिशि कई। 105 रन्सनि जे लॻभॻि उन कामयाबी उन तां हासिलु कई। वरी जेकॾहिं पंहिंजो ॻाल्हि कयूं ऑस्ट्रेलवी बैटिंग ऐं बॉलिंग जी ऐं ॾखण अफ्रीकी बैटिंग ऐं बॉलिंग जी, ॾखण अफ्रीका जी बॉलिंग श्रीलंका ख़िलाफ़ु मैच में कुझु एक्सपोज़ थी, छाकाणि त जहिड़ी रीति श्रीलंका जे बैट्समैननि बैटिंग कई हुई त उन हिसाब सां ॾखण अफ्रीका जी बॉलिंग में कुझु कमियूं कोताहियूं आहिनि। उन जी भेट में ऑस्ट्रेलवी जेका बॉलिंग आहे उन भारत जे ख़िलाफ़ु जहिड़ी रीति बॉलिंग कई हुई, ख़ासि तौर ते पैट कमिंस, मिचेल स्टार्क ऐं जोश हेज़लवुड, अहिड़ी रीति ॾखण अफ्रीका वटि लुंगी निगेटी ऐं पंहिंजो कगिसो रबाटा ऐं ॿिया स्पिनर्स मौजूदु आहिनि। पर जेकॾहिं कंपेरिज़न कयो वञे बैटिंग ऐं बॉलिंग जो त ॾखण अफ्रीका जी बैटिंग ऑस्ट्रेलवी बैटिंग जे हिसाब सां काफ़ी मज़बूत आहे। उनमें क्विंटन डिकॉक, टेम्बा बुआमा ऐं वेंडरसन, मकरम, डेविड मिलर एंड क्लासन, काफ़ी अहिड़ा बैट्समैन आहिनि जेके वनडे क्रिकेट में गुज़िरियल 1 साल खां तमामु बहितर परफॉर्म कंदा पिया अचनि। ॿी तरफ़ ऑस्ट्रेलिया वटि डेविड वॉर्नर, मार्कस लेबोशेन ऐं स्टीव स्मिथ जहिड़ा बैट्समैन आहिनि, पर उन्हनि जी कारकर्दगी में तसलसुल न आहे रहियो, जंहिंजे करे मुंहिंजो ख़्यालु आहे त अॼोकी मैच में ॾखण अफ्रीका फेवरेट आहे। पर कैंगरूज़ खे कहिड़ी बि रीति अंडर एस्टिमेट नथो करे सघिजे। पर हिकिड़ी ॿी तारीख़ बि रही आहे त ॾखण अफ्रीका जी टीम आलमी कप जे ग्रुप स्टेज या राउंड लेवल ते हमेशह सुठो परफॉर्म कयो, पर वॾनि मैचनि में उहो चौक करे वेंदी आहे, जंहिं करे ॾखण अफ्रीका खे चौकर्स बि चयो वेंदो आहे। बहरहाल अचो ॾिसूं था त अॼोके मैच में ऑस्ट्रेलवी कैंगरूज़ कामयाबी माणीनि था या प्रोटीज़ अफ्रीकन जेको आहे उहो फ़तह हासिलु कनि था। तो अचो त मैच खे इंजॉय कयूं था। तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।